भिटशा में हर साल जियां हिन साल भी आलूदाई असीरा शाम रिहाई मातमी जुलूस ॻोठ दोदो खान मीरजत लॻ हेलीपैड खां प्यादल बरामद थियो, जेको 2 किलोमीटर जे मुफ़ासिले ते भिटशा दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि जे इख़्तिताम थियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भिटशा मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सज्जाद बेमण। भिटशा में हर साल जियां हिन साल भी अलविदाई असीरान शाम रिहाई मातमी जलूस ॻोठ दोदो खान मीरजत लॻ हेलीपैड खां पैदल बरामद थियो, जेको 2 किलोमीटर जे मुफ़ासिले ते भिटशा दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि ते इख़्तिताम थियो। चपे चपे ते पाणी जूं सबीलूं, नंगर न्याज़, मजलिसूं क़ाइम, आज़ादारी सीना ज़नी, हर तरफ़ लबैक या हुसैन, हाय या हुसैन जो सदाऊं बुलंद। अंजुमन ग़ुलामा सज्जाद पारां ॻोठ दोदो मीरजत पारां एक वड़ो मातमी जलूस बरामद थियो, जंहिंमें ख़सूसी जुमला सादात फ़ुक़रा जमायत भिटशा, अंजुमन शियान हैदर करार, खंदक कमेटी भिटशा सैयद फराद शाह गाज़मी, अंजुमन ग़ुलामा अहल बैत भिटशा सैयद फ़िदा हुसैन शाह, सैयद नादे अली करबलाई, अंजुमन सदा हुसैन वसीम मुराद शाह, अली खान जूने जो, अंजुमन दरबार हुसैनी वसीम मुराद शाह सलामत पहोर, अंजुमन शहजादा अली असगर ॻोठ बेगो खान मीरजत, अंजुमन ग़ुलाम अब्बास ॻोठ हाजी मिठन डेरो, उस्ताद गुलज़ार डेरो, अंजुमन इमामिया ॻोठ बाकर निज़ामानी ऐं ॿियनि शिरकत कई। क़ैदू निभाए सॼो घर लुटाए वरिया अॼु मुसाफ़िर वापसि वतन ते। मातमी जलूस हज़ारनि जी तइदाद में मोमिन अज़ादारनि वॾे अंग में शिरकत करे सवाबेदारी हासिल कई। हेलीपैड खां विख विख ते मौक़ुफ़ लॻाया विया। सबीलूं, नंगर न्याज़ जो वफ़े वफ़े सां सिलसिलो हलंदड़ रहियो। पेरनि उघाड़े हाय शाम जूं सदाऊं लखे, अखियूं आलियूं थी वयूं, ॼण करबला बर्बाद थी वई। काज़ी अब्बास अलमदार अलैहिस्सलाम जे परचम ताबूत ज़ुलजनाऊं अमाड़ियूं उठनि समेत करबला जो मंज़र मतल रहियो। मातमी जलूस में लेडीज़ तमामु घणी शिरकत कई। SSP मटियारी पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्त कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।